एक फ़क़ीर जा 4 सवाल। अॼु जेका दोस्तो कहाणी यानी जेको अॼु किस्सो आहे बादशाह ऐं फ़क़ीर जे विच में आहे। क़दीम सिंध जे सरज़मीन जंहिंखे बाबुल सलाम बि चयो वेंदो आहे, जिते शाह लतीफ़ जा राग गूंजंदा आहिनि, जिते माण्हू सुबुह जो दरियाउ सिंध जे किनारे ते उताकिन में गॾु थी हिक ऐं सच जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। उहो दौरु हो जॾहिं वॾा महल, बुलंद दरवाज़ा ऐं मज़बूत क़िला बादशाहनि जी ताक़त जो निशानियूं हूंदा हुआ। पर साॻे वक़्तु हर शहर में को न को फ़क़ीर, को न को सूफ़ी, को न को सचो इंसान मौजूदु हूंदो हो, जेको माण्हुनि खे दुनिया जी असलियत सेखारींदो हो। उन वक़्त जो हिकु मशहूर बादशाह हो शाह इनायत। संदसि महल शानदार हो, सोन सां सिंगारियल दरियूं, कमीसिन ते हीरा मोती, बाग़नि में रंग बरंगी गुलनि जूं कतारूं, हज़ारे ग़ुलाम ऐं सिपाही संदसि ख़िदमत लाइ बीठल हूंदा हुआ। रोज़ानो दरबार में वॾो शोर हूंदो हो। वज़ीर पंहिंजनि मसइलनि ते बहस कंदा ऐं अमीर पंहिंजूं शिकायतूं पेश कंदा, पर बादशाह जी दिलि में हमेशह हिकु ॻाल्हि रहंदी हुई, मूंखां वधीक अक़ल वारो, इल्म वारो केरु थी सघे थो। हू पाण खे दुनिया जो सभ खां अक़लमंद समझंदो हो। जॾहिं बि को वज़ीर को रायो ॾींदो, बादशाह चवंदो, मुंहिंजे दिमाग़ खां वॾो केरु आहे, मुंहिंजो ई हुकुमी क़ानून आहे। रियत सां खेसि डिॼंदी हुई, पर दिलि में सभु चवंदा हुआ त बादशाह में ग़रूर हद खां वधीक आहे। हिकिड़े ॾींहुं सुबुह जो जॾहिं शहर जे बाज़ार में माण्हुनि जो मेड़ लॻल हो, हिकु अजनबी फ़क़ीर अची निकितो। संदसि चहिरो नूरानी, अखियूं पुरसकून, पर कपिड़ा फाटल, हथ में हिकु लठ ऐं ज़बान ते सदा अल्लाह सभ खां वॾो आहे, दौलत ऐं ताक़त सभु फ़ानी आहिनि। माण्हू संदन चौधारी गॾु थियण लॻा। कंहिं चयो ही दरवेश आम माण्हू नाहे ऐं हिन जे लफ़्ज़नि में जादू आहे, ऐं ॿियो चयो शहर में हिकु नओं महिमान आयो आहे, पर लॻे थो ॼण सदियूं पुराणो राज़ खणी आयो हुजे। फ़क़ीर माण्हुनि सां ॻाल्हाईंदे चयो, ए माण्हुनि, बादशाह जेको पाण खे सभ खां वॾो सम्झे थो, छा अव्हां खे लॻे थो त हू वाक़ई सभ खां वॾो आहे? माण्हू चुप थी विया। किन खे डपु लॻो त जेकॾहिं बादशाह खे ख़बर पइजी वई त फ़क़ीर खे सज़ा मिलंदी, पर फ़क़ीर मुस्कुराए चयो, मूं वटि 4 सवाल आहिनि, जेके जेकॾहिं बादशाह हल करे वठे त पोइ मां बि खेसि सचो अक़लमंद मञींदुसि, पर जेकॾहिं हू जवाबु न ॾेई सघियो त पोइ अव्हां सभु ॼाणींदव त असल अक़ुल किथे आहे। इहो ॿुधी शहर में ॻाल्हियूं पखिड़िजी वियूं। ख़बर महल ताईं पहुती। वज़ीर डिॼी बादशाह खे ॿुधायो, ए हज़ूर, हिकु फ़क़ीर शहर में आयो आहे, जेको चवंदो आहे त हू अव्हां खां वधीक अक़ुल वारो आहे। बादशाह जो चहिरो ॻाढ़ो थी वियो। हुन चयो, केरु आहे इहो गुस्ताख़? खेसि फ़ौरी तौर ते दरबार में आंदो वञे। ॿिए ॾींहुं दरबार में सभिनी खे सॾे मोकिलियो वियो। अमीर, वज़ीर, सिपाही ऐं रीत जा कुझु माण्हू बि गॾु हुआ। हर पासे सुजाॻी हुई, पर सभिनी जी अखियुनि में हिकु तजस्सुस, फ़क़ीर छा चवंदो, बादशाह छा कंदो। दरबार में वॾो तख़्त रखियलु हो, जंहिं ते बादशाह वेठो हो। दरबारियुनि जे विच में जाइ ख़ाली कई वई। थोरी देरि बाद फ़क़ीर अंदरि आयो। संदसि पेरनि में चपल न हुई, पर संदसि क़दमनि अजीब वक़ार हो। हिन बादशाह खे सलाम कयो। बादशाह खिलंदे चयो, ए फ़क़ीर, ॿुधो आहे तूं त चवीं थो तो वटि बादशाह खां वधीक इल्मु आहे। तूं मूंसां मुक़ाबिलो करणु थो चाहीं?
फ़क़ीर नरम आवाज़ में वराणियो, ए बादशाह, इल्मु मुक़ाबले लाइ नाहे हूंदो, पर माण्हुनि खे सच ॾसाइण लाइ हूंदो आहे। जेकॾहिं तूं राज़ी आहीं त मां तोखां 4 सवाल पुछंदुसि। जेकॾहिं तूं जवाबु ॾेई सघें थो त मां तोखे मञींदुसि, पर जेकॾहिं तूं जवाबु न ॾेई सघें थो त पोइ तूं बि इहो मञींदे त अकुल रुॻो तख़्त ऐं ताज में नाहे। दरबार में सनाटो छाइजी वियो। सभिनी जूं अखियूं बादशाह ॾे लॻियूं। बादशाह गरूर सां चयो, फ़क़ीर, पुछ पंहिंजा सवाल, ॾिसूं त तुंहिंजी ॾहाप केतिरी आहे। फ़क़ीर मुरकंदे पहिरियों सवाल कयो, ए बादशाह, ॿुधाए, दुनिया में सभ खां वधीक ताक़तवर केरु आहे? बादशाह थोरी देरि सोचियो ऐं वराणियो, मां आहियां। मुंहिंजे हथ में फ़ौजूं आहिनि, खज़ाना आहिनि, हुकूमत आहे। मुंहिंजे हुकुम सां माण्हू जीअंदा ऐं मरंदा आहिनि। ताक़त मूं वटि आहे। दरबार में कुझु वज़ीर ताड़ियूं वॼायूं। पर फ़क़ीर आहिस्ते चयो, ए बादशाह, तूं ग़लति आहीं। दुनिया में सभ खां वॾी ताक़त वक़्ती बादशाहनि खे ताक़त तां लहाईंदो आहे। वक़्ती ग़ुलामनि खे बादशाह बणाईंदो आहे। वक़्त जे अॻियां कंहिंजो हुकुम न हलंदो। तुंहिंजे खज़ाने, तुंहिंजी फ़ौज, तुंहिंजी ताज सभु वक़्त जी रहम करम ते आहिनि। इहो ॿुधी दरबार में कुझु माण्हू सिर हलायो। बादशाह थोरो छिरकिजी वियो, पर चुप रहियो। फ़क़ीर ॿियो सवाल पुछियो, ए बादशाह, ॿुधाए, दुनिया में सभ खां वधीक तेज़ केरु आहे? बादशाह खिलंदे चयो, मुंहिंजी रथियल घोड़ा ऐं जंगी तीर सभ खां तेज़ आहिनि। दुनिया में उन्हनि खां वधीक तेज़ केरु थी सघे थो? फ़क़ीर जवाबु ॾिनो, न ए बादशाह, सभ खां वधीक तेज़ न घोड़ा आहिनि, न तीर। सभ खां तेज़ इंसान जी सोच आहे। सोच हिकु पल में धरती खां आसमान ताईं वञी सघे थी। तूं हिते वेठो आहीं, पर तुंहिंजे ज़हन में चीन जो ख़्यालु अची सघे थो। हिंद जो बि, समुंडनि जो बि। सोच खां वधीक तेज़ केरु थी सघे थो? दरबार में सभिनी जी ज़बान ते हैरत हुई। बादशाह जे चहिरे जो गुरूर आहिस्ते आहिस्ते घटिजण लॻो। बादशाह फ़ख़्र सां वराणियो। फ़क़ीर टियों सवाल पुछियो, ए बादशाह, ॿुधाए, दुनिया में सभ खां क़ीमती शइ कहिड़ी आहे? बादशाह फ़ख़्र सां वराणियो, सोन, चांदी, हीरा, मोती, इहे ई सभ खां क़ीमती शयूं आहिनि जेके मुंहिंजे खज़ाने में आहिनि। फ़क़ीर मुरकंदे चयो, ए बादशाह, तूं वॾो ग़लति आहीं। दुनिया में सभ खां क़ीमती शइ मोहबत आहे। मोहबत खां सिवा सोन बि मिटी बराबरि आहे। मां पंहिंजे ॿार लाइ मोहबत सां क़ुर्बान थी करे आशिक़ पंहिंजे महबूब लाइ दुनिया छॾण लाइ तयारु थी वञे थो। मोहबत ई इंसान जी ज़िंदगी ऐं क़ीमत ॾिए थी। मोहबत ई इंसान खे असल में इंसान बणाए थी। दरबार में ख़ामोशी छाइजी वई। केतिरनि जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। फ़क़ीर चोथों सवाल पुछियो, ए बादशाह, ॿुधाए, दुनिया में सभ खां मुश्किल कमु कहिड़ो आहे? बादशाह गरूर सां चयो, हज़ारनि फ़ौजनि खे शिकस्त ॾियणु सभ खां मुश्किल आहे। जंग खटण ई सभ खां वॾो कमु आहे। फ़क़ीर नरम आवाज़ में चयो, ए बादशाह, तूं ॿीहर ग़लति आहीं। सभ खां मुश्किल कमु पंहिंजे नफ़्स खे शिकस्त ॾियणु आहे। ॿाहिरनि दुश्मन खां शिकस्त ॾियणु आसान आहे, पर अंदरूनी दुश्मन, गरूर, लालच, हसद, कीन, उन्हनि खे शिकस्त ॾियण ई असल बहादुरी आहे। इहो ॿुधी बादशाह ख़ामोश थी वियो। संदसि चहिरो बदिलजी वियो। हुन जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हू तख़्त तां लही ऐं फ़क़ीर जे अॻियां बीह रहियो। ए फ़क़ीर, तूं मुंहिंजे गरूर खे टोड़े छॾियो। तूं मूंखे इहो सेखारियो जेको मूंखे कॾहिं बि कंहिं वज़ीर या हकीम न ॿुधायो।
फ़क़ीर मुस्कुराईंदे चयो, ए बादशाह, जेकॾहिं तूं हिन सबक़ खे पंहिंजी दिलि में रखीं थो त तुंहिंजी सल्तनत में अमुन ऐं मुहबत अची वेंदी। उन ॾींहं खां पोइ शाह इनायत पंहिंजो गरूर छॾे रियत सां मुहबत सां पेश अचणु लॻो। पंहिंजे वज़ीरनि खे बि यादि ॾियारींदो, वक़्तु सभ खां वॾो उस्तादु आहे, सोच सभ खां तेज़ सवारी आहे, मुहबत सभ खां क़ीमती दौलत आहे ऐं नफ़्स खे शिकस्त ॾियणु सभ खां वॾो कमु आहे। रियत में ख़ुशहाली पखिड़िजी वई। शहर में माण्हू चवंदा हुआ, असांजो बादशाह हाणे सचो नेक शाह बणिजी वियो आहे। कहाणी जो सबक़, गरूर सां वॾो को बि नाहे, मुहबत खां क़ीमती का बि दौलत नाहे, सोच खां तेज़ का बि सवारी नाहे ऐं नफ़्स खे शिकस्त ॾियणु सभ खां वॾो कमु आहे। जेको माण्हू इहे 4 ॻाल्हियूं सम्झी वठे, उहो ई असल में हिकमत वारो इंसानु आहे। दोस्तो, अॼु जो किसो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हांखे असांजो किसो सुठो लॻो त असांजे हिन चैनल शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾींदा। हिन ते अव्हांखे सुठा किसा मिलंदा रहंदा।